अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में मिलंदी। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। जीअं असांजे नूं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियों पहुचींदी रहे ऐं तव्हां बि अहिड़ा नवां वीडियो ऐं नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो यूसुफ पंहिंजी घरवारी खे चवंदो त मां हर हाल में सोजरे खां पलांदो वठंदुसि ऐं उनखे मारण में देरि न कंदुसि। उन त मूंखे अहिड़ा ॾंडा हया आहिनि जो मुंहिंजो मथो फेराए छॾी। हाणे मां उन्हनि जो मथो फेराईंदुसि। ऐं ॿिए पासे सोजरे जी घरवारी ऐं सोजरे जे धीउ परेशान हूंदा त सोजरे ख़ान खे कीअं आज़ादु करायूं। असां वटि न की पैसो आहे ऐं न की हिकु टको आहे। पैसे जो घर में बि टको न आहे। ऐं ॿिए पासे कमदार रेस खे चवंदो त तूं हाणे जल्दी मुंहिंजी शादी करा ऐं तूं सोजरे खे चओ त मूंखे पंहिंजो करे। रेस हिन खे चवंदो त रुॻो सोजरो अचे त वारो इहो कमु बि ज़रूरु लाहींदासीं ऐं मां तोखे सोजरे जे घरां शादी ज़रूरु कराईंदुसि। बहरहाल हू राज़ी थिए या न थिए पर मां तोखे उनजे घरां ज़रूरु शादी कराईंदुसि। ऐं ॿिए पासे यूसुफ जी घरवारी यूसुफ खे चवंदो त तो पहिरें खां ज़मीन न लिखी वरितो त वीचारो हू हिन दुनिया मां लाॾड़ो करे वियो। मतिलबु असांजे हथ में हाणे ज़मीन न आई। असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।